अग में जेकी शौक कंदा हुया उहे अबे अम्मा के राजी करे उन्हनि जे रज़ा सां गॾु शौक कंदा हुया। अॼु जो नौजवान चवे थो अम्मा या बाबा हीअं करी थो न त मां थो वञी हिन रोहिड़ी कैनाल में टपो ॾिए। अबे अम्मा के मजबूर करण वारा, अबे अम्मा के प्रेशर में आणे करे पंहिंजी ॻाल्हि मञाइण वारा यादि रखी छॾ बरकत इन में कान हूंदी आहे त अबो अम्मा नाराज़ हुजे, बरकत इन में हूंदी आहे अमड़ जी दिल भी ठरियल हुजे, अबे जी दिल भी ठरियल हुजे। पो कुंवार वठी अचण तुंहिंजो कम आहे, गुलाब जा गुल ॾियण मुंहिंजे करीम रब जे ज़ात जो कम आहे। गाल के वधाईंदो हला ज़िमनन मां तबलीग जो अर्ज करे छॾियो नौजवानन के। उन नौजवान शादी कई, नौजवान छोकरीअ सां ॾाढो सुहिणो वक्त पियो गुज़रे। हिकिड़ो महीनो गुज़री वियो, अञा ॿिए महीने जा कुझु ॾींहं मस गुज़रिया। वापारी हुयो, काफ़िलो तयार थी वियो, शाम जे तरफ़ हलणो आहे। वापारी हुयो, काफ़िले जे लाइ तयार थी वियो। ज़ाल खे ॾिसी त हाणे वापार जो काफ़िलो तयार थी वियो आहे। महीनो गुज़री चुको हुयो, ज़ाल महसूस करे चुकी हुई त मूंखे केॾी केॾी महिल आत था अचनि, पिननि में मूंखे सूर थो पवे, दिलि मुंहिंजी कची थी रही आहे। त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ वॾड़नि खां न ॿुधो त जॾहिं इहा निशानी थींदी आहे त को महिमान जे अचण जी निशानी हूंदी आहे। ज़ाल यकीन कयो त मुंहिंजे वजूद में मुंहिंजे न सुहिणे घोट जी अमानत अची वई आहे। दिलि में ख़्याल थी करे मुंहिंजो सुहिणो मुड़ुसु वापार ते थो वञे, इनखे साल त लॻी वेंदो, जीअं जो मोटंदो त मां उनखे सरप्राइज़ ॾींदसि। अॼु जो इंग्लिश लफ़्ज़ सरप्राइज़ ॾींदसि, पंहिंजो पुराणो सादड़ो लफ़्ज़ मां हे गुलदस्तो गुलाब जो खणी तोहफ़ो करे ॾींदसि। हो दरड़ो खड़काईंदो, मां अंदरों कुंडी ॾेई छॾींदसि। हो दरड़ो खड़काईंदो, मां जवाब कान ॾींदसि। हो दरड़ो ज़ोर सां खड़काईंदो, मां ॿारड़े खे चूंडी हणंदसि। ॿारड़ो दाहूं कंदो, हो अंदरों चवंदो छाजो आवाज़ आहे। मां दरड़ो तॾहिं खोलींदसि जॾहिं घणो चवंदो त ही छा आहे। दरड़ो खोलींदसि, पोइ गुलाब जो गुल हूंदो या गुलाब जी नंढड़ी गुलड़ी हूंदी। मुंहिंजो घोट ॾिसंदो, ख़ुशि थींदो, मुंहिंजे ज़िंदगीअ जो नओं सफ़र शुरू थी वेंदो। ज़ाल पक्को इरादो करे मुड़ुस खे नथी ॾसे त मां हमल सां हां, नथी ॾसे त मां पेट सां हां। मुड़ुस खे चवे थी अल्लाह तुंहिंजो हामियो नासुरा। अॼु जो किरहोदड़नि माइनि वांगुरु न तूं वेंदे त पोइ मुंहिंजो छा थींदो, तो वारी माउ त मूंखे हीअं कंदी, ख़ुदा जी बानी कमाईंदो न त छा तोखे भितर खाराईंदो छा। मुड़ुस मां कम हथ कढ त वञी महिनत मज़ूरी करे कमाए अचे त तोखे हलाल जी रोज़ी खाराए न। अज़ीज़ा नेमल नौजवान ज़ाल खां इजाज़त वठी करे सफ़र ते निकितो। साल खां वधीक अलाए केतिरो अरसो गुज़री वियो। हिकु रवायत मुताबिक़ 1.5 साल, ॿी हिकायत में आयो त 2 साल, कंहिं हिकायत में 2.5-3 सालनि ताईं ज़िक्र आयो। बहरहाल साल खां मथे मथे जो ज़िक्र आहे। जंहिं वक़्त में वापार तां वापसि आयो अचे, जीअं तेसि ताईं उन न्याणी उनखे माईअ खे अल्लाह पुटड़ो अता कयो। उन पुटड़े जो नालो रखियो। हाणे पुटड़े सां गॾु पंहिंजे घोट जूं वाटूं थी पई ॾिसे। अलाए कॾहिं मुंहिंजो घोट ईंदो, अलाए कॾहिं मुंहिंजो मोर ईंदो। मां ही तोहफ़ो उनखे ॾेखारियां। नेठि उहो ॾींहुं आयो जॾहिं घोट ज़ाल जो दरड़े ते पहुतो। दरवाज़ो खड़काए थो, हे चवे थी अंदरों वरी दरवाज़ो थो खड़काए, हीअ कुंडी नथी खोले, हल्को हल्को खिले थी, वरी दरवाज़ो थो खड़काए, नंढड़े के चूंडियूं थी हणे, नंढड़ो आवाज़ तो करे। मुड़ुस पुछे तो आवाज़ छाजो आहे, वरी चूंडी थी नंढड़े के हणे, आवाज़ छाजो आहे, वरी नंढड़े के इशारो थी ॾे खिलण जो, नंढड़ो ही ही तो करे। पी पुछे तो यो खिलण छाजो आहे। जॾहिं इश्तियाक वधी वियो, दरड़ो खुली वियो, पंहिंजे आॾो उन शहज़ादे के झले चवे थी, हे तुंहिंजे लाइ गुलाब जो गुल आहे। जागो था, ही तुझे ला गुलाब जो गुल आहे। पर उन नौजवान जो दिमाग़ बि अॼु जे नौजवान वांगुरु ख़राब हुयो। निहारे चवण लॻो, धोखो कयो अथई, फ्रॉड कयो अथई, मुंहिंजे प्यार में तो दाग़ लॻायो आहे। हे मुंहिंजो नथो थी सघे। मां त 1.5 साल ॿाहिरि हुयुसि, मां त हेतिरो टाइम ॿाहिरि हुयुसि। हे पुट मुंहिंजो कीअं थो थी सघे। न न, तो प्यार में धोखो कयो आहे।
घणई उनखे मुंहिंजा दोस्त आसरा ॾिनई, उनखे घणई सबूत ॾिनई, मुड़ुस ॿुधण लाइ तयारु न आहे। उते ई बीही तलाक जो ऐलान पियो करे। ज़ाल चयसि त हिकिड़ो मिंट ज़ुबान खे रोक, आख़िरी मुंहिंजी ॻाल्हि ॿुध। हमराह बीठो, चवे थी ॻाल्हि ॿुध, अञा अदल करण वारा वेठा आहिनि, अञा नस्ल सुञाणण वारा वेठा आहिनि। ईअं जल्दी न कर तलाक ॾियण में, हल मूंसां गॾिजी हली ख़बर वठूं। जे तुंहिंजो आहे त हंज ते खणी कुॾंदो अचिजां, जे तुंहिंजो न हुजे त जीअं मूंखे दड़ा लॻनि तीअं भले मुंहिंजे बचड़े खे बि क़त्ल करे छॾिजां, तो ते खून माफ़ा। काॾे हलूं? चवे थी अम्मा आमिना जो लाल मदीने जो घोट जो वेठो आहे। हलो मदीने हलो, काॾे हलूं? जवाब दे, काॾे हलूं? हर साल हीअं थी दिल चए, हिन साल हल मदीने, कलिमो पढ़ियो थई जंहिं ते, उन साण मिल मदीने, हर साल हीअं थी दिल चए। शेर नथो पढ़ा, अञा टाइम वियो हलियो। अज़ीज़ाने मन ज़ाल जी ॻाल्हि मुड़ुस क़बूल कई। मुड़ुस चयो त हा बेशक मुंहिंजो मदीने जो लजपाल आहे। ज़ाल चयो जेको मुंहिंजो मुस्तफ़ा फ़ैसिलो करे। मुड़ुस चयो मूंखे क़बूल आहे, हुज़ूर जो फ़ैसिलो क़बूल आहे। पुट खे हथ नथो लाए, रस्ते मां ज़ाल खां वठे नथो। इहो एॾो यमन खां वठी करे मदीने जो सफ़र आहे। अल्लाह तव्हांखे नसीब करे ख़बर पए त केॾो वॾो सफ़र आहे। ज़ाल मुड़ुस सफ़र कंदा बचड़े खे खणी करे अम्मा आमिना जे लाल जे दरबार में पहुता। काथे पहुता? जवाब ॾियो, काथे पहुता? जो जिते बेसहारन के सहारो मिलंदो आहे, जिते रुअतन के खिलायो वेंदो आहे। अम्मा आमिना जे लाल महबूब मदीने जे ताजदार जे दरबार में पहुता। उहा न्याणी हुजूर के ॾिसी रुअंदे रुअंदे हथड़न में बच्चो खणी मुंहिंजे हुजूर जे हंज में थी रखे। छा थी रखे? हुजूर जे। वरी चो हुजूर जे उन महबूब जे हंज में जेको मुझे महबूब फरमाए थो त औरतुनि सां सुहिणो वर्ता कजो, औरतुनि सां सुहिणो वर्ता कजो। मुझे मदीने जे मीर फरमायो तव्हां में भलो उहो जेको पंहिंजे घर वारनि सां भलो हले। मुझे मदीने जे मीर फरमायो खैरुकुम ले अहलिही, तव्हां में उहो भलो, तव्हां में उहो भलो जेको पंहिंजे घर वारनि सां अमड़ सां भलो हले, ज़ाल सां भलो हले, भेण सां भलो हले, खानदान सां भलो हले। हुजूर फरमायो अन खैरुकुम ले अहली, मां मुस्तफ़ा तव्हां सभिनी खां वधीक पंहिंजे बच्चन सां भलो हलंदो हां। मिसाल ॾे जेको ॿियनि खे सम्झाए। जॾहिं उन जे हंज में न्याणीअ रोई पुट रखियो, छा थो सम्झी मुस्तफ़ा जा जज़्बात छा? अम्मा आमिना जे लाल उन न्याणीअ खे फरमाए रो ना। न्याणी पंहिंजा ॻोढ़ा उघ, मां मुस्तफ़ा जे दरबार में रोअण खे बर्दाश्त कोन कयो वेंदो आहे, छो त मां उम्मत सां प्यार करण वारो नबी हां। न न्याणीअ पंहिंजा ॻोढ़ा उघिया। हुजूर फरमायो पंहिंजो हाल ॿुधा। अर्ज़ थी करे या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ही मुंहिंजो मुड़ुस आहे, मां हिन जी ज़ाल हां। सवा महीनो गुज़रियो, मुंहिंजो मुड़ुस वापार ते वियो हलियो, मूंखे सभु कुझु मालूम थी चुको हुयो। बस एतिरो ॻाल्हाई, अञा वधीक ॻाल्हाइण जी कोशिश पई करे त मुंहिंजे महबूब उन घोट ॾे निहारियो। उन दाह करे चयो मुंहिंजा आका हिन जी न ॿुधो, मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो। मां तो चवां त ही पुट मुंहिंजो नाहे, हीअ थी चवे त तुंहिंजो पुट आहे। महबूब फ़ैसिलो करे ॿुधायो त मुंहिंजो आहे या कंहिं ॿिए जो आहे। जागो था, आखिरी ॻाल्हि खणी सम्झो, तव्हांखे छॾियां थो। मुंहिंजो आहे या कंहिं ॿिए जो आहे। मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात उन ॿिनि 2.5 साल वारनि बचिड़ो जेको हुजूर जे आॾो मां रखियो, जेको हुजूर जे आॾो वेठो हो, हुजूर जो उन ॾे निहारियो। एतिरे में हुजूर जे घरड़े जो पर्दो हिलियो, दरड़ो खुलियो। इमाम हुसैन आवाज़ ॾिनो,
कहे आवाज ॾिनो जल्दी ॿुधा मुंहिंजा हुज़ूर हीअं वेठा आहिनि नंढड़ो हुज़ूर जे यादो अमड़ हीअं वेठी आहे अबो हीअं वेठो आहे हेॾां मुंहिंजे हुज़ूर जे घर जो दरवाज़ो मस्जिद नबवी जे हिन पासे दरवाज़ो मुंहिंजे महबूब जो बचड़ो हुसैन लजपाल पाक अम्मा ख़ातून जन्नत जे दड़े मां निकितो डोड़ंदो थो अचे हिन बचड़े जीअं इमाम हुसैन खे ॾिठो टप ॾेई करे उथियो वञी मुंहिंजे हुसैन जे कदमनि खे चुमण लगो छा करण लगो जवाब ॾे छा करण लगो दिल पर हुसैन जे कदमनि खे चुमण लगो जेॾी महिल नंढड़ो चुमण लगो उन जो पीउ परेशान थी चवे थो आका जल्दी ॿुधायो हे पुट मुंहिंजो आहे या कंहिं ॿिए जो आहे मदीने जे मीर निहारे फरमायो मां छा ॿुधायां तोखे हिन बचड़े ॿुधायो आहे त हलाली आहे हरामी नाहे हलालिया हरामी नाहे